बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो टॉपिक आहे फिजिक्स। फिजिक्स सां रिलेटेड जेके सब टॉपिक्स हूंदा जीअं मैटर, एनर्जी जा टाइप्स, उहे असां हिन वीडियो में पढ़ंदासीं। अचूं था फिजिक्स ते। व्हाट इज फिजिक्स? फिजिक्स इज़ वन ऑफ द मोस्ट साइंटिफिक डिसिप्लिन्स ऑफ फंडामेंटल साइंसिस। फिजिक्स साइंस जे बुनियादी मज़मून मां हिकु मोस्ट साइंटिफिक मज़मून आहे। इट्स मेन गोल इज़ टू अंडरस्टैंड द एग्जिस्टेंस, वर्किंग एंड बिहेवियर ऑफ अवर यूनिवर्स। इन जो जेको मेन गोल आहे उहो असांजी यूनिवर्स जो वजूद, उन जो वर्किंग, उन जो बिहेव, उन जे बारे में असांखे फिजिक्स ॿुधाईंदी आहे। फिजिक्स प्रोवाइड्स द बेसिक लॉज। फिजिक्स असांखे हिकिड़ा बुनियादी लॉज ॾिए थी, थ्योरीज ॾिए थी यूनिवर्स जे बारे में ॼाणण जे लाइ। डेफिनेशन ते अचूं था। फिजिक्स डील्स विद द स्टडी ऑफ मैटर एंड एनर्जी। मैटर ऐं एनर्जी जे बारे में जेका स्टडी थींदी उहा फिजिक्स में थींदी ऐं इन्हनि ॿिन्ही जे विच में म्यूचुअल इंटरेक्शन हूंदो। सो असां चई सघूं था त मैटर एंड एनर्जी आर द मेन कैरेक्टर्स इन फिजिक्स। सो मैटर ते अचूं था। हाणे मैटर एंड एनर्जी अची वई त हाणे इहो सुवाल थींदो आहे मैटर छा आहे, एनर्जी छा आहे। त हाणे असां पढ़ंदासीं मैटर। दोज थिंग्स विच ऑक्यूपाई स्पेस एंड हैव मास। जेका शइ मास हुजे ऐं स्पेस विलारे उनखे असां चवंदासीं मैटर। फॉर एग्जाम्पल पेन आहे, पेन ॾिसो स्पेस बि अथसि, स्पेस विलारे वई, मास बि आहे, त इहो असांजो मैटर आहे। मैटर जूं टे हालतूं थींदियूं आहिनि अमूमन। अॼुकल्ह तव्हां बुक्स न्यू जेके एडिशन बुक अचनि था उन में 4 ॿुधाईंदा, बहरहाल माना 4 मां तव्हां क्लियर कराईंदुमि। देयर आर 3 स्टेट्स ऑफ मैटर। सॉलिड, जेका असांजी सॉलिड हालत में हुजे। फॉर एग्जाम्पल असांजो स्टोन थी वियो, पत्थर थी वियो, इहो असांजो सॉलिड हालत आहे। लिक्विड आहे, पाणी आहे, असांजो H2O वाटर आहे। गैस, असांजी जेका गैस हूंदी आहे, नाइट्रोजन, हाइड्रोजन वग़ैरह, असांजी सॼी इहा गैस या गैस जी हालत में आहे। फोर्थ जेका ॿुधाईंदा आहिनि प्लाज़्मा फिजिक्स। प्लाज़्मा जेका असांजी आहे हाईली आयोनाइज्ड स्टेट ऑफ मैटर। हाईली आयोनाइज्ड स्टेट ऑफ मैटर। जीअं मैटर में जेके इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स जेके माइक्रोस्कोपिक लेवल जा हूंदा उन जे बारे में जेका स्टेट ॿुधाईंदी उहा असांजी प्लाज़्मा स्टेट ॿुधाईंदी। हाणे ईंदासीं एनर्जी ते। एनर्जी छा आहे? तव्हां ॾिठो हूंदो त असांखे कंहिं बि कमु करण लाइ असांखे ताक़त जी ज़रूरत पवंदी आहे। ताक़त न हूंदी त असां को बि कमु न करे सघंदा। जीअं असांजा ॿुढड़ा हूंदा उन्हनि खे ताक़त न हूंदी, हली न सघंदा। नौजवान ॿार ॾिसंदो तव्हां त भॼंदा वधंदा, त उन्हनि खे उहा एनर्जी आहे। एबिलिटी ऑफ डू सम वर्क, एबिलिटी ऑफ बॉडी टू डू सम वर्क इज़ कॉल्ड एनर्जी। कंहिं बि कम जे करण जे लाइ असांखे एनर्जी जी ज़रूरत हूंदी आहे। एनर्जी जा 2 टाइप्स हूंदा आहिनि, हिकु काइनेटिक एनर्जी, ॿियो पोटेंशियल एनर्जी। काइनेटिक एनर्जी छा थी चए? एनर्जी ड्यू टू मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। का बि बॉडी का ऑब्जेक्ट जॾहिं मोशन में हूंदी त उन में जेका एनर्जी ईंदी उनखे असां काइनेटिक एनर्जी चवंदासीं। मिसाल, जॾहिं तव्हां पंहिंजा 2 हैंड्स पाण में टुगेदर रब कंदव त उन में तव्हांजी हिकिड़ी हीट पैदा थींदी, गर्मी पैदा थींदी। हाणे इहा गर्मी छो पैदा थी? तव्हां हुन में तव्हांजा हैंड्स जेको आहे मोशन में अची विया, उन मोशन जे करे जेका एनर्जी आई उहा हीट अची वई। हाणे ईंदासीं पोटेंशियल एनर्जी ते। एनर्जी ड्यू टू हाइट ऑफ एन ऑब्जेक्ट और पोजीशन। कंहिं बि ऑब्जेक्ट जी हाइट या हुन जी पोजीशन जे करे जेका हुन में एनर्जी अचे उनखे असां पोटेंशियल एनर्जी चवंदासीं। सो अॼु असांजो इहो टॉपिक हुयो। उमेद आहे तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। सुभाणे मां तव्हांजे लाइ नओं वीडियो खणी ईंदुमि, ब्रांचिस ऑफ फिजिक्स प्लस में कुझु ॿिया टॉपिक्स हूंदा। सो ॾिसंदा रहो ऐं सपोर्ट कंदा रहो।